अस्सलाम वालेकुम। इन वक्त असी प्रेस क्लब कराची ते मौजूद आयूं जिथे असांजा मोहतरम साईं सिकंदर अली जदोई साहब ऐं ॿिया अॻवान असीं सभु पुलिस जे घर मां आज़ाद थी असीं किथे वेंदासीं साईं। जिंदाबाद उस्ताद एताज, उस्ताद एताज, उस्ताद एताज, उस्ताद एताज, उस्ताद एताज, वकील बिरादरी, वकील बिरादरी, माइकल साहब कदम बढ़ाओ। हम कराची बार कदम बढ़ाओ वकील बिरादरी के बड़े एहसानमंद है जो आज उस्ताद की पैगम्बरी पेशे को अहमियत देते हुए आज हमें इज्जत बख्शी है। सलाम वकील बिरादरी। उस्ताद एताज, उस्ताद एताज, मुलाजिम एताज, जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते, जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते, जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते। वलायत साहब की बड़ी मेहरबानी। रोशनी पर चला मुलाजिम रोशनी तो सही, रोशनी तो साईं, रोशनी रोशनी साईं सिकंदर साहब किधर गए? इधर आ जाओ ना, सारा दिन हमें पानी नहीं पिलाने आए हैं। हाजी शफी मोहम्मद के दिया नहीं, हाजी साहब का दिया। हाजी शफी मोहम्मद का दिया साईं ने पीठो आन दे। अरे हाजी शफी मोहम्मद साईं सिकंदर मत दियो मत कोई बैग चालू कर, बैग कैमरा के दवा कैमरा है निशान कोई भी नारो ना बुझो बाबा जेके असांजा सरकारी मुलाजिम मुख़्तलिफ़ खातनि सां तालुक़ रखंदड़ जेके असांजे इताद में शामिल हुआ, जेके महिनत करे जस्तजू करे कोशिश करे राति खां वठी कराची जी प्रेस क्लब जे हदुनि में पहुता, जन जन के जेके तकलीफ़ आयूं तकलीफ़ बर्दाश्त कयूं, महिनतूं करे पहुता। अगम त मुंहिंजो हुन सभिनी मुलाज़िमनि खे तुर्क सलाम। दोस्तो गुज़ारिश इहा आहे त असां अलायंस जा जेके हिते मरकज़ी नुमाइंदा आहियूं, PTRF जे तरफ़ां हाजी शफी मोहम्मद सटियो साहब ऐं असांजो चेयरमैन ऑल सिंध इरीगेशन डिपार्टमेंट जो मरकज़ी चेयरमैन साईं ऐं अलायंस जो चेयरमैन साईं अब्दुर्रहीम भारो साहब, गस्टा सिंध जो सदर साईं मक़सूद अहमद महेसर साहब ऐं लोअर स्टाफ जो सदर साईं फराज़ साटी साहब
ऐं जेके लोकल ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट एसोसिएशन जो मरकज़ी चेयरमैन ऐं सूबाई सदर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह, ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट जो मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी साईं अली मर्दान चाचड़ साहब, अली मर्दान शेख साहब, साईं असर दुरानी साहब सां बि राब्तो कयो आहे ऐं साकी जेको आहे सो ग्रुप जे किरार केस हुजे साईं आबिद चांडे सां बि असां राब्तो कयो आहे, उहो अंदरि थाणे ते आहे। सभिनी जी मशवरत सां असां गॾियल फ़ैसिलो कयो आहे। असांजे विच में जेको टियाकुड़ीअ वारो किरदारु अदा कयो आहे उहो सिंध जे नामियारे कानूनदान बहादुर वकील आमिर नवाज़ वड़ाइच साहब ऐं एसएसपी सिटी साईं नयूं मोहम्मद चाचड़ साहब किरदारु अदा कयो आहे। असांजे विच में फ़ैसिलो ई थियो आहे त सुभाणे असांजी पंहिंजे मिनिस्टर सां जेको CM जे प्रोपोज़ल ते मिनिस्टर ईंदो, 3 मिनिस्टरनि जी ॻाल्हि आहे। उन मां को बि हिकिड़ो मिनिस्टर सैयद नासिर हुसैन शाह, शर्जील इनाम मेमण ऐं या साईं ज़िया हुसैन लंजार साहब, टिनी मां हिकिड़ो मिनिस्टर हूंदो। फिनांस सेक्रेटरी जतोई साहब ख़ुदि हूंदो ऐं सेक्रेटरी एजुकेशन हूंदो। इरीगेशन जो सेक्रेटरी कमिश्नर साहब DC साहब सुभाणे पाण जे असांजे मसइलनि ते वेहंदा। असांजा मसइला मुलाज़िमनि जा काफ़ी आहिनि, पर मसइलो असांजो मेन हिकिड़ो आहे DRA जेको वफ़ाक़ ॾेई चुको आहे ऐं उहो DRA 3 सूबनि में मिले थो पियो। असांजी मेन एजेंडा इहा आहे त सुभाणे असांखे DRA मिले, जंहिं ते असां सां वकील दोस्त ऐं सभु मुतफ़िक़ थिया आहिनि त सरकार सां सुभाणे असां वेहंदासीं। सरकार असांखे DRA ॾिनो त असां खंडरू ऐं खीर विराईंदा, सरकार खे गुलनि जा हार पाराई वेंदासीं। जेकॾहिं सरकार असांखे सुभाणे DRA न मिलियो, इंतिज़ामिया बि गॾु बीठी आहे, ॻाल्हि असां उते अची कई आहे, बिल्कुलु खीर जहिड़ी साफ़ कई आहे। अॼु बि असां ॻाल्हि अची खीर जहिड़ी साफ़ था कयूं। असां सां वकील बिरादरी आमिर नवाज़ वड़ाइच साहब ऐं साईं माइकल साहब सलीम माइकल साहब जेका महिनत कई आहे, जदोजहद कई आहे सिंध जे मुलाज़िमनि जे तरफ़ो, मां उनखे सलाम थो कयां। वकील बिरादरी जो मां निहायत तमामु थोराइतो आहियां। वकील बिरादरी असां सां हीअ बि सुकुन कयो आहे त जेकॾहिं तव्हांखे DRA न मिलियो, तव्हांजो मसइलो हल न थियो, त असां चयो आहे त असां बुख हड़ताल करे कराची प्रेस क्लब ते वेही रहंदासीं। असां इंतिज़ामिया सां बि इहा साफ़ ऐं सिधी ॻाल्हि कई आहे। वकील बिरादरी चयो आहे त पोइ जेकॾहिं सुभाणे तव्हांखे न मिलियो त इहो DRA सिर्फ़ु तव्हां मुलाज़िमनि जो मसइलो न आहे, पर इहो असां पोइ वकीलनि जो मसइलो आहे। असां बि तव्हां सां कुल्ले मिलाए गॾिजी वेंदासीं। असांजो इहो फ़ैसिलो थियो आहे। हाणे मां आमिर नवाज़ वड़ाइच साहब खे गुज़ारिश कंदुसि मतिलबु साईं आमिर नवाज़ वड़ाइच साहब ॻाल्हाए। साईं पोइ आमिर भाई सुबह से लेके ये इनको मतलब मुलाजिमीन आए, हम पूरे सिंध से आए हैं, तो उनको पुलिस आहिस्ता आहिस्ता करके समेट के मुख्तलिफ थाने पर रही है। क्या बोलने के सवाल थे आप और अभी क्या बातें हुई? हमारी यही बात हुई है कि प्रोटेस्ट करना, पीसफुल प्रोटेस्ट करना हर किसी का हक है, और मेरे ख्याल से किसी को भी इस तरीके से अरेस्ट नहीं किया जाए। और उन तमाम लोगों को रिलीज़ करने जा रहे हैं। अब से कुछ देर में कुछ रिलीज़ हो गए और कुछ रिलीज़ हो जाएंगे जो बाकी रह गए। और जहाँ तक डिमांड्स का ताल्लुक है, कल इंशाल्लाह ताला दाबुदो तो सही बाबा, और ये कल जतोई साहब उनकी टीम जो भी लोग हैं, नुमाइंदा कमेटी जो है, ये कल गवर्नमेंट से मीटिंग करेगी और पूरी उम्मीद है कि इंशाल्लाह ताला जो उनकी डिमांड है जो टॉप पे है वो गवर्नमेंट उसको फुलफ़िल करेगी, और जो भी इनकी तकलीफ़ है उसका मदावा करेगी, कोशिश करेगी कि ये दोबारा, मैं उम्मीद करता हूँ कि ये दोबारा रोड पे नहीं हो, ये अपने काम कर रहे हैं। और इसमें ये भी हुआ है कि जतोई साहब ने ये कहा है कि अगर कल मीटिंग नहीं होती है तो फिर हम शाम को किसी भी टाइम मगरिब के बाद, इशा के बाद हम यहाँ पे भूख हड़ताल पे बैठ जाएंगे। इंशाल्लाह हम उनका साथ देंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मियां अब्दुर्रहीम भारो, चेयरमैन गवर्नमेंट एम्प्लॉइज अलायंस ऑल सिंध इरीगेशन दोस्तों, आमिर साहब जतोई साहब तव्हांखे ॿुधायो सोना, असांजूं ॻाल्हियूं सुभाणे फाइनल थियूं। असांजा जेके मुतालबा आहिनि उहे मंज़ूर थिया त ठीकु, वरना असां शाम जो हिते दम मुर्ग बबुख हड़ताल ते वेही रहंदासीं। अॼु दोस्तनि खे चऊं था, अॼु जी हड़ताल असां ख़तमु कईसीं। असांजा माण्हू बि आज़ादु कराया आहिनि, आमिर नवाज़ साहब, माइकल साहब ऐं सभिनीनि वकीलनि साहबनि ऐं दोस्तनि वॾी हिमत कई आहे। ऐं मुलाज़िमनि ऐं लेबर, ख़ासि करे मेरान लेबर फेडरेशन जे
रायबली समेत जो कराची जी लेबर जेकी हिते घुराई ॿिया दोस्त डीसी ऑफिस जो सारनि जो दोस्तनि जो मां शुक्रगुज़ार आहियां मुलाज़िमनि जो उस्तादनि जो हर क़िस्म जे मुलाज़िमनि जो मां शुक्रगुज़ार आहियां शबीर मोहन सॼो बुज़ुर्ग माण्हू आहे जे सारो ॾींहुं महिनत कई आहे सभिनीनि महिनत कई आहे असांजा गिरफ़्तार अॻुवान बि आज़ादु थिया आहिनि बाक़ी जेके रहिया आहिनि उहे बि आज़ादु थींदा हाणे अॼु इहो असां ख़तमु करे छॾियोसीं स्ट्राइक अॼु ख़तमु आहे जेकॾहिं सुभाणे ॻाल्हियूं असांजूं फाइनल न थियूं पोइ असां तादम मर्ग बुर्ग हड़ताल ते वेही रहंदासीं। अॼु असां पंहिंजे असांजो वकील दोस्त असांजा ऐं असांजो एसपी साहिबु असां सां ॻाल्हाइण में आया आहिनि हिते असां सुभाणे त हिननि वाइदो कयो त सुभाणे गवर्नमेंट लेवल जी तमामु वॾी मीटिंग असां हिननि रखी आहे असांखे उमेदु आहे त सिंध सरकार इन्हनि सभिनी मामलनि में जेके बि सिंध जा मुलाज़िम आहिनि हिते असां सुबुह खां वठी कंहिं महिल ॿधूं पिया कंहिं महिल भॼूं पिया कंहिं महिल कंहिं तरह कंहिं महिल कंहिं तरह पर असांजो ईमान हो त असां पंहिंजे मक़सद ते इनशाला अचीव कंदासीं ऐं उहो तव्हांजी फतह आहे असां सां सुबुह ॻाल्हियूं रखियूं हुयूं आहिनि ऐं असां हिनजे करे अॼो के ॾींहुं सुभाणे ते हिनखे पहुचे था कयूं ऐं असांखे पका त सरकार मुतालबा मञी थी न त पोइ असां पंहिंजे फैसले में पाण सदरमन साहब छा चवंदो तव्हां खोड़ सारा तव्हांजा उस्ताद गिरफ़्तार थिया छा लाइ पहिरीं त असांजे वकील दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां असां अॼु कोर्ट में मिलियासीं पर उते शादी बिज़ी हुआ तकड़ में हलिया विया ऐं उन खां पोइ हिननि खे शाबस हुजे थाणे ते वञी सभिनी सॼे मुलाज़िमनि खे आज़ादु करायो अथनि ऐं उन खां साथियो जेसीं असांजा जहाज मुतलवन में बिलावल भुट्टो जरदारी से आज प्रेस क्लब पे कहना चाहता हूँ कि आज सिंध के हज़ारों मुलाजिम कराची प्रेस क्लब पे आए यहाँ पे नो गो एरिया किया गया सिंध के मुलाजिम के लिए ऐसा समझो जैसे सिंध की एक फलस्तीन के गजा थी हमारे लिए अलहमदा अभी गवर्नमेंट ने को आज़ाद किया है कल मुझे पूरी उम्मीद है मैं बिलावल से गुजारिश करता हूँ कि 3 सूबे 4 सूबे DRA दे रहे हैं सिंध के मुलाजिमिन का ये हक है मदरा सिंध के मुलाजिमिन को कल DRA का ऐलान करो उससे आप सुरखुर होंगे मैं वज़ीर-ए-आला सिंध से भी गुजारिश करता हूँ कि हम मुलाजिम यहाँ सिंध के खुदारा सिंध के मुलाजिम का हक है आप DRA दो अपनी 50% तनख्वाह तो नहीं बढ़ाई 100% तनख्वाह तो नहीं बढ़ाई लेकिन सिंध के सब मुलाजिम को DRA दिया जाए अगर कल हमें DRA नहीं दिया जाता तो हम मर जाएंगे अपने इतने से हाथ नहीं उठाएंगे कल मीटिंग के बाद फिर हम आपको लाइमौत देंगे इंशाल्लाह। मैं सिंध के सब मुलाजिमों को गुजारिश करता हूँ कि सारे इधर कराची में रहे हैं और जो चले गए वो कल कराची आ जाए मेहरबानी। हम मशहूर हैं हम कराची बाग के सदर जनाब वराई साहब को और सलीम माइकल साहब जो जस्टिस रहेंगे इन तमाम साथियों के और उन तमाम तंजीमों के उनके तमाम तंजीमों के कायदीन के मशहूर हैं कि जिन्होंने आज झुकना पसंद नहीं किया कटना पसंद कर दिया गिरफ्तारी पसंद कर ली लेकिन वो झुके नहीं और इसलिए हम ये कहते हैं रसूल पाक का इरशाद है कि ला दीन लेमन लाएगा लहू उसका कोई दीन नहीं जिसका कोई ऐद नहीं जब गवर्नमेंट ने हमसे ऐद किया है और अगर ये पूरा नहीं करेगी तो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इस इरशाद की भी नबी होगी और हम ये देखेंगे इंशाअल्लाह ये मजबूत कराची में नहीं जो तमाम इलाकों में जो है करना शुरू हुसैन से जिंदाबाद जिंदाबाद मुबारक मुबारक भाई मुबारक 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 भाई मजा आ रही ढाई बच्ची में फैज मोहम्मद साईं फैज मोहम्मद लोलाई साहब
साईं हेलो साहब मुबारक तव्हांखे अॼु जदोजहद सरपार करा उस्ताद ॾाढी महिनत कई तव्हांखे सलाम हुजे जसलो